पाण करीम सलात वसलाम ईद वारे ॾींहुं ही कुर्बानी करे छॾींदा। नबी करीम सलात वसलाम जन इन हिकिड़े हज वारे ॾींहुं 100 जानवर ज़बह कराया। त इहे सभु शयूं असांखे ॾसीं थियूं त जेको कुर्बानी जो पहिरियों ॾींहुं आहे उन जी हैसियत सभ खां मतबरी आहे। कंहिं नंढी आबादी में घणा जानवर ज़बह थी रहिया हुजनि, उते कुझु माण्हू जानवर ज़बह न कनि, उहो सम्झी करे त अॼु गोश्त तमामु घणो आहे, इन करे कुझु सुभाणे ऐं कुझु ॿिए ॾींहं ते जानवर ज़बह कजनि, छा उहो अमल दुरुस्त आहे? न, इहा शइ दुरुस्त कान्हे का। सभ खां अवल त ॾिसो न, हदीस किताब सुनन नबी दाऊद जे अंदरि, किताबुल मनासिक जे अंदरि, बाबुल हदी जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, इन अज़मल अय्याम यौमुन नहर। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त सभ खां बहितरीनु ॾींहुं अल्लाह ताला वटि अगरि को आहे त यौम नहर जो ॾींहुं आहे, माना 10 तारीख़ वारो, ईद वारो। ऐं उन खां पोइ वधीक वरी अञा इन शइ जी वज़ाहत हितां थी मिले त पूरी इंसानियत में सभ खां वधीक समझदार ज़ात त आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, पर उन ज़ात अक़दस जो मामूल छा हो त पाण 10 तारीख़ ते ई कुर्बानी करे छॾींदा। हदीस किताब सही बुखारी में, किताबुल असाही में इमाम साहब बाब क़याम कयो, बाब सुन्नतुल उज़हिया। उते हदीस आदि अथऊं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको उमूमी अमल आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद वारे ॾींहुं ई कुर्बानी करे छॾींदा। त उन करे बहितर अफ़सल जेको तरीक़ो आहे त कोशिशि कजे इन ॾींहुं कुर्बानी करे छॾिजे। बाक़ी बाद में अगरि केरु करे थो त उहा शइ जाइज़ आहे, छो त शरीयत 3 ॾींहं ॾिसां कंहिं ॾींहं में कजे। बाक़ी बहितर अफ़सल इहो ई आहे त पहिरें ॾींहुं कुर्बानी करे छॾिजे। बाक़ी रहियो इहो मसइलो जो बाज़ माण्हू चवनि था त गोश्त घणो थियो थो वञे त यार 2 ॾींहं कंदासीं, 3 ॾींहं कंदासीं, त इहा सोच बहितर कान्हे का। छो त इहा सोच अगरि बहितर हुजे हा त सभ खां अॻु में त इहा नबी करीम इस्लाम जन जे पाकीदा ज़हन में थिया इंसानियत चा उन खां वधीक त ख़ैर खा के हुई ई कोन के उम्मत जे मथां शफ़ीक़ महिरबान तहिड़ान जो अल्लाह ताला उन जी शफ़क़त जो तस्करो क़ुरान में कयो आहे, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। हाणे उन ज़ात अक़दस जो मिसाल ॾिसो न, हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल हज में इमाम साहब हिकिड़ो बाब क़याम कयो आहे, बाब हजतिन नबी सल्लल्लाहु। उते हदीस आंदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन हिकिड़े हज वारे ॾींहुं 100 जानवर ज़बह कराया, जिन मां 63 पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त ख़ुदि उठ नहर कया। बाक़ी जेके 37 हुया उहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जन जे हवाले कया त तव्हां हिननि खे जेको सो नहर कयो। हाणे जे इहो उज़ुर माक़ूल हुजे हा या इहो सबबु माक़ूल हुजे हा त हिन ॾींहुं गोश्त घणो थी वेंदो, लिहाज़ा 2 ॾींहं 3 ॾींहं कंदासीं। जेकॾहिं इहो उज़ुर माक़ूल हुजे हा त सभ खां अव्वल त हिनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार कनि, सभ खां घणो इंसानियत खे फ़िकिर त उन जो हुयो, पर उन ज़ात हिकु ई ॾींहुं 100 जानवर ज़बह कया। त इहे सभु शयूं असांखे ॾसीं थियूं त जेको कुर्बानी जो पहिरियों ॾींहुं आहे उन जी हैसियत सभ खां मतबरी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ॾींहुं खे इख़्तियार कयो आहे। बहितर अफ़सल इहो ई आहे त उन ॾींहुं खे इख़्तियार कजे। बाक़ी जेके असबाब ॾिसा वञनि था, जीअं तव्हां ज़िक्र कयो, इन्हनि मां कंहिंजी बि का हैसियत कान्हे का, इन्हनि मां को माक़ूल कोन्हे को। अल्लाह पाक तां सभिनी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।